ऐं मां ॾाढी ख़ुशी थी। अॼु सची ॻाल्हि इहा आहे कि असांखे जंहिं शइ ते कमु करणु खपे, ईमानदारी ॻाल्हि आहे, मूंखे ख़ुशी थी। ऐं उहो ई असांजो पॉइंट आहे जिथां असां अॻिते निकिरी सघूं था। एजुकेशन ते जेको कमु करे पई SDO, मां सची ॿुधायां अची करे, ऐं वॾी में वॾी ख़ुशी थी कि कम्यूनिटी खे हिकु जॻह ते सभिनि खे गॾु खणी ऐं उहा शइ हिननि मैसेज ॾिनो आहे कि सभु गॾु आहियूं जेको एजुकेशन ते कमु करनि पिया। ऐं उनखां वधीक मूंखे ख़ुशी थी जेको तव्हां मूंखे सेंटर ॿुधायो, सिलाई सेंटर, इहो तमामु सुठी शइ आहे। तव्हां लेडीज़ खे ऐं नौजवाननि खे जॾहिं अॻिते कंदा, मां सम्झां थो त पीपल्स पार्टी जो बुनियादी रुकनियत असांजी शहर जे अंदरि जेकॾहिं लेडीज़ पढ़े थी ऐं यूथ कामयाबु वञे थो। हिकु औरत जे पढ़ण सां सॼो घरु पढ़ियल लिखियो हूंदो आहे, मर्द जे पढ़ण सां हिकिड़ो माण्हू पढ़ंदो आहे। जो तमामु मूंखे ख़ुशी थी। मां तमामु दोस्तनि जी जेकी महिनत आहे ॿुधी करे मां शाबाश बि ॾींदुमि ऐं मां गुज़ारिश कंदुमि कि अहिड़ो सिस्टम अगरि ॿी जॻह ते किथे खणी अचो त मां तव्हांखे सपोर्ट करण लाइ तयारु आहियां। मजबूरी मूंखे न हुजे हा, असां सां हथनि खे जेके गवर्नमेंट असांजे हथ ॿधा आहिनि, सो उन में बि जेको थींदो मुंहिंजी ख़ुशी थींदी कि मां तव्हां सां सपोर्ट कयां। ऐं मां ॿिए टाइम सलमान साहिब जी महिरबानी आहे कि मां न अचां पियो, मूंखे कंहिं जनाज़े में वञिणो हो, सलमान साहिबु मूंखे चयो ज़रूरु हल। सो मां महिरबानी सम्झंदुमि सलमान साहिबु अहिड़ी मीटिंग में मूंखे विहारियो जिते मूंखे एजुकेशन जी ऐं कम जी ख़बर पई ऐं माण्हुनि जी ख़बर पई। मेमनगोट जे तमामु माण्हुनि जी जेको आहे सो ख़िदमत करणु। हा, कमु घटि वधि थींदा आहिनि, लेकिन जंहिं तरीक़े सां तव्हां कयो पिया मूंखे ख़ुशी थी। ऐं तमामु दोस्त सलमान साहिबु जेकी एक्टिव ऐं जेकी शयूं हिते घटि वधि आहिनि, मूंखे उमेदु आहे कि मेयर आहे सलमान साहिबु, पीपल्स पार्टी जो ज़िले जो सदर बि आहे, कमान असां सभई पाबंद आहियूं, जेको मूं समेत तनज़ीम जा पाबंद आहियूं, तनज़ीम खे फॉलो कंदा आहियूं। असां आहियूं, पीपल्स पार्टी आहे त असां आहियूं, पीपल्स पार्टी खे बग़ैर मां कुझु बि न आहियां। ऐं हीअ माण्हू उमेदु बि आहे सलमान साहिबु हिते तव्हां सां गॾु बि आहे। ऐं जेकी शयूं सलमान साहिबु ॿुधियूं आहिनि उहो पाण जवाबु ॾेई सघनि था, छो जो मुंहिंजो डोमेन न आहे कि मां उन शइ जो जवाबु ॾियां किथे कमु घटि थियो आहे या वधि थियो आहे। टाउन जो चेयरमैन हुजे हा त शायदि जवाबु ॾिए हा, ऐं उन जॻह ते ज़िले जो सदर वेठो आहे, ज़रूरु जवाबु ॾींदो। असां उन पाबंदी सां तनज़ीम सां गॾु आहियूं, असां उन पाबंदी सां मलीर जे माण्हुनि सां गॾु आहियूं, ऐं मलीर जे माण्हुनि पीपल्स पार्टी सां निभायो आहे। मलीर जे माण्हुनि जो पीपल्स पार्टी ते कर्ज़ु आहे जेको असां सभिनि खे लाहिणु खपे। थैंक यू वेरी मच।